वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त भारत कश्मीर बाबत पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे पालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी लताड़ खे रोकणो पवंदो। कश्मीर तकरार ते ॻाल्हाइण लाइ साज़गार माहौल ज़रूरी आहे। भारत समेत समूरनि पाड़ेसिरी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहियूं था। जापान में जारी फ्यूचर ऑफ एशिया कॉन्फ्रेंस खे वर्चुअल ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त हिन वक़्तु दुनिया खे केतिरा ई ख़तरा दरपेश आहिनि। कोरोना वायरस ग़रीब मुल्कनि खे सभ खां वधीक मुतासिर कयो आहे, जंहिंमें ग़ुर्बत में इज़ाफ़ो थियो आहे ऐं बेरोज़गारी वधी आहे। हुन चयो त एशिया जो मुस्तक़बिल दुनिया जे मुस्तक़बिल सां सलाहियल आहे। एशियाई मुल्कनि में मुआशी ताउन, वापार ऐं सीड़पकारी जा अणगणिया मौक़िया मौजूद आहिनि। एशिया जे मसइलनि ऐं तकरारनि खे रिवायतुनि मूजिबि ऐं मुक़ामी मुफ़ादनि जे तनाज़ुर में हल करण जी ज़रूरत आहे। उमीद आहे त एशिया खे अमन ऐं सलामती जा दरपेश ख़तरा हल थी वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त हिकु भेरो ॿीहर कश्मीर मामले में भारत जे 5 अगस्त 2019 जे हिकु तरफ़नि क़दमनि ते नज़रसानी जो मुतालबो कयूं था। कश्मीर में ज़ुल्म बंदि कयो वञे, कश्मीर तकरार गॾियल क़ौमुनि जे करारदादुनि ऐं कश्मीरी आवाम जी ख़्वाहिशुनि मूजिबि हल थियणु घुरिजे। हुन जो त भारत समेत समूरनि पाड़ेसिरी मुल्कनि सां गॾियल ताउन ते ॿधल लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। तकरारनि जे ख़ात्मे ताईं असां तरक़ी मां पूरो फ़ाइदो वठी न सघंदासीं।